दोस्तों, सुरजमन कल्याण जा 7 दास्तान आउं पढ़ी चुको आहियां ऐं दास्तान 8 जा कुझु बैत पढ़ां थो। हिन सुर में असांखे लतीफ़ साईं नफ़्स ते कंट्रोल करणु सेखारियो आहे। यमन जो मक़सदु आहे नफ़्स रोकणु, यमन जो मक़सदु आहे रोकणु, ऐं कल्याण जो मक़सदु आहे सुख, शांती ऐं अमन। त इन में मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि में, मुख़्तलिफ़ रिश्तनि में ऐं मुख़्तलिफ़ अदाउनि में लतीफ़ साईं ॿुधायो आहे। हीउ जेको सुर यमन कल्याण जो 8 दास्तान आहे, उहो दोस्तनि ऐं माइटनि सां कीअं रविश रखिजे, उन में कीअं पंहिंजो पाण खे बचाइजे ऐं तलकात खे विचथरी हैसियत ॾिजे, इहा माना लतीफ़ साईं सम्झाइण जी कोशिशि कई आहे। त मां कुझु बैत पढ़ां थो। सूर जिनी खे सरियो, सरी तिन सिहत, मिठी मुसीबत आहे आशिकनि खे। जे प्यारे पाण त करहो थी पाणी पी, जे प्यारे पाण त करहो थी पाणी पी, अॻे इन नियाण अण कोठियो कोन घिड़े। मानाऊं हिन जूं तमामु गहरियूं आहिनि, पर पंहिंजे अंदर में पाण सम्झो। अण के अयान न थे के परूड़े कोन, अण के अयान न थे के परूड़े कोन, सची जीहे सोन मोहन पेई माण्हुई। ही बैत इलाही सुठो आहे। नमी खमी निहार तूं, नमी खमी निहार तूं ॾमर डोलाओ, थिए साञाओ जे उभे उन पेर ते।